ॿियों ॾींहुं अॼु त पाणी 2 ॾींहंनि खां वठी आयो ई कोन्हे को तक़रीबन जंहिं वटि बि थोरो स्टॉक हुयो उहो त खुटी वियो आहे पर टांकियूं जंहिं वटि सिस्टम आयो उन्हनि वटि बि पाणी कोन्हे को माना छो जो 2 ॾींहंनि खां वठी पाणी जो हिकिड़ो टेपो बि न आयो सफ़ा असांजो वाल हणी बंदि करे छॾियो अथनि माना सॼे ॾींहं में 2 ॾींहंनि में हलायो ई न अथनि पाणी माना सिर्फ़ु माना इन नायल जेको आहे सो टाउन इंतिज़ामिया जे तरफ़ां मुलाज़िम जेको रखियलु आहे लाशारी उन जे करे ई इहे मसइलो पैदा थियो आहे न त माना वारे जे हिसाब सां वाल खोलनि हा त मसइलो पैदा न थिए हा सिर्फ़ु हिन मुलाज़िम जे करे इन खे माना हटायो वञे ॿियो कोई ईमानदार रखियो वञे साईं वॾी बिनावाज बि आहे असां हेड़नि गर्मियुनि में हेड़नि नाहक ॾींहंनि में इंसानु बीह नथो सघे त पाणी असांजो बंदि आहे अॼु 3 चौथो ॾींहुं आहे इहो जेको हिननि रखियो आहे तारिक उर्फ़ कुरो इहो 3 चौथो ॾींहुं आहे असांजे लाइ बंदि करे छॾे कल्ह 3 ॾींहुं त चौथो ॾींहुं त थोरो पाणी अचे पियो नलकड़नि में हवाई अॼु हिन मुकमिल वाल बंदि करे समूरो पाणी बंदि करे छॾियो आहे हे हिकिड़े पाणे जे करे लाशारी मोहल्ला जे करे चांडिया मोहल्ला जे करे हेॾे 8 मोहल्लनि जो पाणी बंदि कयो थो वञे इहा नाइंसाफ़ी आहे असां इंतिज़ामिया खे अपील था कयूं महिरबानी करे इन नायल माण्हू खे हटाए ॿियो को ईमानदार माण्हू रखियो वञे तव्हांजी वॾी महिरबानी थींदी साईं जीअं त असां हे पाणी जे ख़िलाफ़ु मुज़ाहिरो करे रहिया आहियूं पब्लिक हेल्थ ऐं टाउन कमेटी वारा बिल्कुलु अघु निंड सुतल आहिनि हिननि हाणे वाल सिस्टम कयो आहे जंहिं ते तारिक लाशारी उर्फ़ कुरो वाल सिस्टम ते हिननि डिटेल कयो आहे जंहिं अॼु सॼो ॾींहुं 5 पाड़नि जो पाणी बंदि करे सिर्फ़ु पंहिंजे हिकिड़े पाड़े ॾे पाणी हलायो अथई असांजे घरनि में हींअर ॿारनि खे वेझाड़ण जे लाइ बि पाणी जो ढुक कोन्हे जो माण्हू नंढड़े ॿार खे वेझाड़े अहिड़ी गर्मी में पाणी कोन्हे को घर में मासूम ॿार रड़ियूं था कनि जो हुननि खे माण्हू ॿारनि खे वेझाड़े इन जे करे असां पब्लिक हेल्थ ऐं टाउन कमेटी खां इहो मुतालबो था कयूं त बराए महिरबानी तारिक उर्फ़ कुरे खे वाल सिस्टम तां हटाए ॿीहर मुख़्तियार खे रखियो वञे वाल सिस्टम आहे त 3 कलाक चांडिया महला ऐं लाशारी महला जो पाणी हलाइनि 3 कलाकनि खां पोइ उहो वाल बंदि करे बखाणी महला रांझाणी महला गाॾी महला लाशारी महला बिशारती महला उन्हनि जो वाल खोले उन्हनि खे पाणी मुहैया कयो वञे अॼु सॼो ॾींहुं तारिक कुरे सिर्फ़ु पंहिंजे पाड़े जो पाणी हलायो आहे बाक़ी हिन जिन्हनि पाड़नि जा मां नाला कया आहिनि इन कंहिं बि घर में पाणी जो ढुक कोन्हे केर बि शख़्स अचे ॾिसे असांजे घर में पाणी नंढड़े ॿार खे वेझाड़ण जे लाइ बि को हिकिड़ो ढुक पाणी जो कोन्हे जो माण्हू नंढड़े ॿार जे मथां हिकिड़ो कुपिड़ो पाणी जो विझी ऐं नंढड़े ॿार खे माण्हू अहिड़ी गर्मी में वेझाड़े इहो मसइलो सिर्फ़ु काल्ह खां वठी तव्हांजे पाड़नि में आयो आहे या इहो पुराणो मसइलो आहे साईं अॻु में बि इहो मसइलो अचे पियो पाणी घटि पियो अचे केॾी महिल अचे पियो केॾी महिल न पियो अचे पर कलाकूं हाणे असांजे इहे जिन्हनि पाड़नि जा मां नाला कया आहिनि इन्हनि पाड़नि में बिल्कुलु पाणी अचे ई कोन थो हींअर बि असांजी नलकियूं सुकियूं पियूं आहिनि घरनि में जेके थां आहिनि पाणी वारा उहे बि असांजा ख़ाली पिया आहिनि पाणी जो ढुक कोन्हे को असांजे घरनि में जो असां पाणी इस्तेमालु करे सघूं काल्ह खां वठी कहिड़नि पाड़नि में पाणी न पहुतो साईं बखाणी महला बिशारती महला रांझाणी महला गाॾी महला ऐं लाशारी महला तव्हांजो कोई इंतिज़ामिया सां टाउन इंतिज़ामिया या पब्लिक हेल्थ जेके ज़िम्मेवार माण्हू सां राब्तो थियो आहे शहरनि जो या न साईं असांजो त कंहिंसां राब्तो कोन्हे थियो पर जेके हुननि जा मुलाज़िम रखियल आहिनि घटि में घटि उन्हनि मुलाज़िमनि ते इहो त एक्शन खणनि सिर्फ़ु 2 पाड़नि जे लाइ 2-3 घरनि जे लाइ सॼे शहर जो पाणी बंदि कयूं पिया तारिक इन जे करे असां इहो पब्लिक हेल्थ ऐं टाउन इंतिज़ामिया खां मुतालबो था कयूं त बराए महिरबानी इन खे हटायो वञे ऐं वाल सिस्टम ते को ईमानदार माण्हू बीहारनि जेको 3 कलाक चांडिया महला ऐं लाशारी महला ॾे पाणी हलाए 3 कलाकनि खां पोइ उन्हनि जो वाल बंदि करे बखाणी महला बिशारती महला रांझाणी महला गाॾी महला ऐं लाशारी महला जे लाइ वाल खोले उन्हनि खे पाणी मुहैया कनि मसइलो सिर्फ़ु तव्हांजे पाड़े जो आहे या सॼे शहर गाजी टाउन जो मसइलो आहे साईं गाजी इन हिकिड़े वाल जे करे जेको लाशारी महला जो वाल आहे इन जे करे सॼे शहर जो प्रॉब्लम आहे इहो जेकॾहिं हिकिड़ो वाल खोलनि था त पूरे शहर में सिर्फ़ु हे न जेकॾहिं मां पाड़नि जा नाला खणंदो त काफ़ी पाड़ा आहिनि इन में सैयद महला हुआ शाबराणी महला हुआ चन्ना महला हुआ सोनाणी महला हुआ काफ़ी पाड़ा ॿिया बि आहिनि सिर्फ़ु इन हिकिड़े वाल खोलण जे करे इन्हनि सभिनी पाड़नि ते पाणी कोन थो वञे इन जे करे असां इहो गवर्नमेंट खां